हैदराबाद में रोटरी क्लब टाइम्स पारां गर्ल्स लाइब्रेरी जो इफ्तिताह कयो वियो। कासिमाबाद में रोटरी रीडिंग कॉर्नर फॉर गर्ल्स जे नाले सां क़ाइमु कयल लाइब्रेरी जो इफ्तिताह कानूनी माहिर अयाज़ तुनियो कयो। अॼु असां वटि गर्ल्स जे लाइ जेका लाइब्रेरी आहे उनजी इनॉग्रेशन आहे ऐं मां इलाही ख़ुशि आहियां इन मौक़े ते कि मूंखे अलाह साईं एतिरो क़ाबिल ठाहियो आहे कि मां अहिड़ा स्टार्टअप कयां जेके सोसाइटी जे लाइ जेके गर्ल्स जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। सो अॼु इन लाइब्रेरी जी इनॉग्रेशन आहे ऐं मां इन्हनि छोकिरियुनि खे ॾिसी इलाही ख़ुशि आहियां कि उनखे मां उहो एनवायरनमेंट प्रोवाइड करे सघां, छो त पंहिंजी सोसाइटी में गर्ल्स जेके आहिनि काफ़ी कॉन्फिडेंट भी हूंदियूं आहिनि, काफ़ी उन्हनि जे अंदरि स्किल्स भी हूंदा आहिनि, लेकिन उहो प्लेटफॉर्म उन्हनि खे नाहे मिली सघंदो शायदि, जंहिंजी वजह सां उहे अॻियां न वधी सघंदियूं आहिनि। रियली एप्रिशिएट कयां थो हिननि खे त हिकिड़े इदारे में लेडीज़ जी भी गुंजाइश रखी अथऊं। असांजे मुआशरे में तमामु घणी ज़रूरत आहे त असांजे लेडीज़ जेके आहिनि उहे जेके यंग ब्लड आहिनि उहे अॻिते अचनि ऐं ट्रेनिंग कनि ऐं अहिड़ा प्रोग्राम IT जा प्रोग्राम ऐं ॿिया जेके बि हिननि जा प्रोग्राम्स आहिनि उन्हनि में अॻिते अचनि। शागिर्दनि जो चवणु आहे त खेनि हिन लाइब्रेरी मां तमामु घणो फ़ाइदो थींदो। कैमरामैन नसीब सां गॾु फ़हीम बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।